मोहम्मद मुस्तफा जे साहब सगोरन मां अल्लाह चार यार चूंडिया हक आहिनि चार यार हक आहिनि ये कुंडू भी चार अबा कुंडा गणियों ने अबा कुंडा गणियों ने अबा जो मुंड में अल्लाह जे नाले में अखर गणा ने चार मोहम्मद में अखर चार मस्जिद में अखर चार कुरान में अखर चार शरीफ में अखर चार जन्नत में नारू चार वॾियूं जमायतूं चार हाय ज़िक्र जा तरीक़ा वॾा चार फिक़ह जा इमाम चार काबे में मुसल्ला चार चैन जे अचे थो न त वॾे में वॾियूं रातियूं चार वॾे में वॾा ॾींहं चार वॾा इज़त वारा महीना चूंडिया अल्लाह चार दुनिया जे अंदरि वॾियूं इज़त वारियूं इज्जत वारियूं औरतूं चूंडियल आहिनि चार हाय साल में वॾा ॾींहं चूंडियल आहिनि चार साल में मौसमूं बि आहिनि चार चैन जो वाइज़ वॾो आहे पाकिस्तान में सूबा भी आहिनि चार मोहम्मद मुस्तफा जा यार भी आहिनि चार जिनजो चैन सां प्यार आहे तंहिंजो आख़िरत में दुनिया में बेड़ो पारी चार चूंडिया अल्लाह वाला नबी भी चार चूंडिया अर्ज़ तो कर चाहिया और ये अल्लाह ने चैनी नबियन मां हिकड़े के चूंडियो अल्लाह ने चैनी नबियन मां वरी हिकड़े के चूंडियो जेको इन 3 लख 3 जो 10 जो 313 जो 1,24,000 अंबिया जो सरदार जंहिंजो नालो सदको वञास मिठो मोहम्मद अरबी मोहम्मद मुस्तफा जे चैन यारन मां अल्लाह वरी हिक के चूंडियो हिकड़ो खलीफा अव्वल अमीरुल मोमिनीन खलीफा बिला फसल हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला जेको इन 3 यारन जो तो सरदार हो पर मोहम्मद मुस्तफा जे सभनी सहाबे जो सरदार नबियन का बाद में हां बादल अंबिया अफजलुल बशर अबू बकर सिद्दीक दोस्तों मोहम्मद मुस्तफा जा सहाबा सच्चा हजरत अबू बकर जा फज़ाइल वडा हजरत उमर जा फज़ाइल वडा मोहम्मद मुस्तफा जे सहाबा ते जेको इतराज तो करे उन जो इतराज अल्लाह ते नबी ते अल्लाह साईं पांजे महबूब मोहम्मद करीम सदको वजास सल्लल्लाहु अला मुहम्मद फरमाई तमूजा दिल पर मदरसो कद मके पाक में मुझे साईं मदरसो कदो जय मदरसे जो नालो हो बैतुल्ला जय मदरसे जे सहाबा जय मदरसे जे उस्ताद जो नालो हो मुहम्मदुर रसूलुल्लाह जय मदरसे जो तालीम जो निसाब हो कलामुल्लाह जय मदरसे मोहम्मद मुस्तफा जे सहाबा जेके शागिर्द पढ़न पिया उन जो नालो सहाबा रिज़वानुल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खुदा जी सां जो कसम मक्के पाक जे अंदर काबतुल्लाह में मुझे साईं पांजे सहाबा के पढ़ायो मदरसो कढे एला मदीने में मुझे साईं जो मदरसो अल्लाह अल्लाह उस्ताद तालीम दी दुआ शागिर्द तालीम वठंदा